अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। खैर आहे बाबा? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो हा, छा खपे? बाबा हिकु चांहि जो दॿो जो हिकिड़ो जी साईं। ऐं किलो खंड जो जी। ऐं छह आना ॾियो। 6 आना हा कढूं? हा छापा त हलो। हा 6 आना हिकिड़ो चांहि जो दॿो अधु किलो खंड ॾी। छा थी चए? हा मूंसां गॾु अथव? जी हा साईं हिकिड़ो मिंट दे छॾियो साईं हिकिड़ो मिंट। हा हा मुसाग चवांसि थो मुसाग बि साईं हेॾां अचो थोरो। चाहे बा छा थो करे खेर था सौदो तो वठां ॾिसो था न। साईं भले वठ मां मना थोड़ी कयो आहे तोखे वठ सौदो तूं। ॿियो सरफ वो कल्ह थियो आहे हाणे ॾिनी मां 2 पुड़ियूं। साईं हेॾां थी भला हेॾां थी थोरो हेॾां थी। सरफ जो 2 पुड़ियूं कल्ह खपाए छॾियई। हा हा मेट अथव मेट? हिकिड़ो मिंट हिकिड़ो मिंट। परे छा बा छा थो करे छॾे सौदो वठण ॾे न। पोइ मां मना कयो आहे तोखे सौदो भले वठ पोइ हेॾां थी न हेॾा पिया थो त होॾा थो करे। हेॾां थी भले सौदो वठ मां तोखे मना थोड़ी कयो आहे। तो छा कंदी आहे? हिकिड़ो मिंट हेॾां अचो। हा हिते बिहो बसि हाणे भले ॻाल्हायो। हा सरफ मेट मुसाग हा हा हिकिड़ो मिंट हेॾे थी हिकिड़ो मच्छर जो अथव? कॉइल। हा मच्छरनि वारो कॉइल। हा कॉइल थो करे हेॾां बि मच्छर हेॾां जलेबी जेकी हूंदी आहे गोल वारो कॉइल चइबो आहे उहा ई। हिकिड़ो वठां पीतो बाबा 2 पीता वठां। हेॾे थी धिका छो थो ॾे? धिका थो ॾियां हेॾे थी बसि त धिका न ॾे मां तोसां ॻाल्हायां थो छा दिमाग़ ख़राब थी। हिकिड़े पासे बीजा हिन बीजा वञे असांखे बि त कमु आहे न सौदो मना कयो तोखे के भई तूं हितां बीह न बराबरि अचो मूंखे बि हेॾे थी हाणे हेॾे थी धिका थो ॾे। अहिड़ा पादर दोस्त मां चवां थो तूं हिते बीह करे वठ न सौदो छो थो तंग करे अबा? मां तोखे तंग कयो मां पंहिंजो कमु थो कयां तूं पंहिंजो कमु कर। हा छा अचे अथई वठो सौदो। तूं न कहिड़ो मुंहिंजो मामे जो पुटु आहे तोखे मां ॿुधायां छा वरितो थी। पोइ हेॾे थी पंहिंजो सौदो वठ। लूलनि वांगुरु मुंहांडो थी। हा यार नज़र ई नथो अचे हेॾे थी ख़ुदा जी मार पवे छा थियो आहे छा थो वठे तूं वठेसि न बाबा। वठांसि थो तोखे साईं इहो तव्हां हिन ॾिसी ॿुधायो इहो टाइम घणो थियो आहे टाइम घड़ियाल लॻल अथव न टाइम ॾिसो 5:30 थियनि था। 5:30 हा हाणे हिनखे ॾियोसि वठ सौदो टाइम पुछिणो आहे हुनखे टाइम ॾिसणो आहे पहिरियों। टाइम जे लाइ धिका पियो ॾे बाक़ी मां चयमि सौदो वठी ॾे पोइ तूं वठी न सघे तोखे मां मना कयो आहे। पोइ तूं चवां न त मूंखे टाइम मूंखे पुछा करिणो आहे टाइम तोखे ॾसिया धिका न ॾे बेस था किना माण्हू हलो था केरु साईं मां आयो हे त छॾियां थो दुकान ते बीठो आहीं ॿुधायां थो। हा अरे हा वठ सौदो वठ धिका न ॾे बेस था अगठ विझड़ी हल था मना थो हेॾियूं करे न ॻाल्हाए। छा थियो थी दिमाग़ ख़राब थी छा? हल बाबा हल पंहिंजो मां अचां थो ॾिस। हा पापड़ में सरफ छा कंदी आहे? घड़ियाल ॾेसि हिनखे कढ़ी वञे पंहिंजे घर। घणो चयो टाइम घणो थियो? 4:30 चयो करे छॾियो अथव हलो न त चबाल हलो था मथो खाधो थी। अदा पापा बि ॾे दर्जन छह पापा बि ॾे ऐं चांहि बि ॾे ठाहे त हुन में ॿोड़े खां ब्लड प्रेशर लो थी वियो आहे। चांहि पींदो ॾियां? अच्छा 7 छह साईं बेइज़्ता वॾो बेइज़्तो असां मूंखे न 7 छह मूंखे ॿुधाइजो मां अचां थो टाइम थी। तव्हांजो सॼो वठ हा 7 हल अदा हेॾे जो सॼो हिसाब कर। हा तूं बि बंदि कर न हेॾो छा भला कुल पघार मिली आहे 3000 उन जे लाइ हेॾो सौदो लिखायो थी। हा बंदि कर पोइ अचां थो। तूं बि यार वॾो को लाभ माण्हू आहे होॾे पोड़ा 6 थिया तूं हुनखे 5:30 ॿुधाया। ओड़ी महिल 5:30 थिया न। हा 5:30 त हुनजो घड़ियाल ख़राब आहे। 15 मिंट त गुज़री वो घंटा ई नथा हलाइनि त को सेल को विझोसि हेॾो कमाए थो काॾे कढे तूं पैसो।